मेरू असां सिरा लाॾा खणी कोन चवंदासीं, बाक़ी रस्मी रिवाज सां त मां हुनखे वनवाह में विहारे वेंदसि ऐं सुभाणे हाकिमज़ादी खे निकाह करे वठी वेंदसि। जंहिं घर में मौत थी हुजे उन घर में वनवाह नाहे थींदो। भाॼई जेको कुझु थियो आहे अदा जे ज़िदई किरोध जे करे थियो आहे, उहा कावड़ तूं मुंहुं मां न कढ। भली सिजावल जो किरोध शामिल आहे, पर सारा जे सिर खणण में तुंहिंजी मनुसत बि शामिल आहे। तो मूंखे मारण चाहियो, पर कुदरत वारे सारा जो ई सिर खणी छॾियो। मां चवां थी मुंहिंजे साम्हूं पंहिंजी ज़ुबान बंदि रख, न त छा? हाकिमज़ादी हेस मत हथ थी ॿध, ॿ चार ॾींहं सबुर सां कमु वठ। जेकॾहिं तो हिन माईअ सां ज़िद कयो न त तुंहिंजी शादी इते ई रोकराए छॾींदी, तंहिंजे करे सबुर कर। चाची तूं हाणे हिन ॻाल्हि जो ख़ौफ़ ई न कर त मुंहिंजी का शादी रुकजंदी। अदा चई छॾियो आहे, सो चई छॾियो। भली भाॼई न ई चोटी जो ज़ोर लाए, पर अदा खे रोके कोन सघंदी। मुंहिंजी तव्हां रब खे आहे, उहो ई मूंसां इंसाफ़ कंदो। मुंहिंजी न्याणी खे हिन घर मां भॼाइण में तुंहिंजो ई हथ आहे, ऐं जेसीं ताईं तूं न मरंदीअ न तेसि ताईं मुंहिंजी धीअ जी रूह खे सुकून कोन मिलंदो। लाला किथे भूलियो त नहीं? तोखे पक्का ई अकबर खे हिते ई रखियो? सोटरा अकबर हिते ई ॿधल हो ऐं बहावल मूंखे हिते ई वठी आयो। थी सघे थो त लाला जे हिते अचण खां पोइ बहावल जाइ मटाए वियो हुजे। हाणे छा सोचो अथव सोटरा? बहावल खान जे घर में घड़ी हुन जे सीने ते बंदूक रखी पुछंदुसि त ॿुधाए तो में एतिरी जुरत किथां आई त मुंहिंजे माण्हुनि में तूं हथ विझी? अच लाला। बाबा तो चए तो मां शहर वेंदुसि, वरी मोटी आए। अबा गिदड़ खे आज़ाद करणो सो न भागे मां हथ कठियम, हाणे आयो हाणे वञा तो शहर। बाबा कोई भला चाय ठाए वठा, चाय पी पोइ वञ। ठीक आ मां, चाह करे जे त चाह पी पोइ तो शहर वञा। हाँ बाबा मां चाय ठाए थी वठा। अदा तू आखिर मुसलसल परेशान छो तो रही? आखिर गाल छा है? मां पंहिंजी कयल ग़लतियुनि ते पछतायां पियो। जेको कुझु मूं कयो खे करणु न घुरिजे। अदा चवंदा आहिनि त जॾहिं इंसान खे पछताओ थिए ऐं हू सची दिलि सां अलाह साईं खां माफ़ी घुरे न त हू माफ़ करे छॾींदो आहे। अदी मुंहिंजूं ग़लतियूं नाक़ाबिले माफ़ी आहे। जॾहिं हिकु माण्हू ई मूंखे माफ़ नथो करे त खुदा करे। अदा तोखे ज़रूर माफ़ी मिलंदी ऐं आऊं बि तुंहिंजे लाइ सची दिलि सां दुआ घुरंदसि। अच पाणी पी। जिते जल्लाद अची वेंदो आहे न मीरा, उते दुआऊं बसर करण छॾे वेंदियूं आहिनि। तुंहिंजी जुरत की थी मुंहिंजे घर में अचण जी? अस्कर बाबा बाबा दिल त चवे थी न हथियार जो सॼो बारूद तुंहिंजे सीने में लाहे तुंहिंजे सीने खे परवड़ो करे छॾियो। पर बहावल पुराणी संगत यादि थी अचे। यादि रख, जेकॾहिं अॼु खां पोइ मूंसां ऐं मुंहिंजी दुश्मनी जे विच में तूं आहे त बहावल तुंहिंजो ख़ैर न हूंदो।
तुझे सीने ते एतिरी तो गोलियूं हलाईंदुसि तुंहिंजो लाश दफ़नाइण जे क़ाबिल बि न रहंदो। वॾो आयो आहे शींहनि सां टकर खाइण वारो। मुझे भेड़ मत कट तुझी दुश्मनी मूसा है मुझे मार पर मुझी भेड़ मत कट जॾहिं दुश्मन सीने मथां गोली हलाईंदो आहे त फ़ख़ुर महसूस कंदो आहे पर दुश्मन जॾहिं असांजे इज़तुनि जा सर नंगा करे बेइज़्ज़तो कंदो तॾहिं शर्म मंझां असांजा सिर झुकी वेंदा आहिनि मेरा उन वक़्तु दिलि चवंदी आहे त दुश्मन जो सीनो चीरे उनजे सीने मां दिलि कढी कुतनि खे खाराइजे पर यार जॾहिं पाण बेवसई मजबूर थी वेंदा आहियूं उन वक़्तु दिलि चवंदी आहे त ही ज़मीन फाटी पवे ऐं उनमें गर्क थी वञे इन अज़ियत मां यार मां गुज़री चुको आहे तंहिंजे मथां मालिक पंहिंजी भलाई कंदो पर यार जेको नवाब जे चवण ते मुंहिंजी भेण मथां तो जेको ज़ुल्म कयो ऐं हाणे इहो सुलूक नवाब तोसां तमामु जल्द करण वारो आहे मीर तमामु जल्द पर उन ॾींहं खे तूं ज़रूर यादि कजांइ ना आशू अधिक छन मां तो जवाब अधिक छन अग्या थी हलबो कमीना जेतरी तू अदाई कंदे न पादर तुंहिंजी न भेण ते वसंदा मारा तो पर मुझे भेड़ के छन सारी मुझे भेड़ के उठी अरे पकड़ो उठे
मूं तोखे चयो हो न मीरा, जॾहिं पंहिंजी ताक़त अलॻि थींदी त मारिया वेंदासीं। जिन जिन मथां मूं पंहिंजे हथनि सां गोलियूं हलायूं, उन गोलियुनि जे ज़ख़्मनि जा निशान मुंहिंजे दिलि मथां अञा ताईं चिटा बीठा आहिनि, जिन जो अज़ाब मां रातियुनि जूं रातियूं जागी थो भोॻियां। लाला, ईअं न थियणु घुरिजे। जीअं थियो ईअं न थियणु घुरिजे, पर मुझी गैरत कॾहिं बि इहो गवारा न कयो। जंहिं मुंहिंजी इज़त खे भॼाइण चाहियो, मां उनखे माफ़ कयां। मूं त मूसा खे पंहिंजे नंढनि ऐं सगन भाइरनि जीअं सम्झो लाला, पर उन ई मुंहिंजी गैरत ऐं मुंहिंजी इज़त में ॾुखियो विधियो। उनखे मां कीअं माफ़ कयां? कसम आहे पैदा करण वारे जी ज़ात जो, जेकॾहिं मूसा इन रिश्ते जी मूंखां घुर करे हां त मां कॾहिं बि इनकार न कयां हां। इहो रिश्तो मूसा सां करे छॾियां हां ख़ुशी ख़ुशी, पर मूसा मूंखे बदनाम करण लाइ अहिड़ो क़दम आख़िर छो खयो? ऐं मूसा त मूंखे बहावल खान खां वधीक वेझो आहे। पोइ बहावल खान केरु थींदो आहे? केरु थींदो आहे बहावल खान जेको मूसा जे पलांत में अकबर में हथ विझण वारो? लाला, मूं में सबुर छा आयो? माण्हुनि त मूंखे कमज़ोर सम्झण शुरू कयो आहे, पर हाणे हे तरह वारा सिजावल खान जो उहो भयानक रूप ॾिसंदा जेको कुझु वक़्तु अॻु हुयो। यादि आहे न तोखे लाला? छा चवंदोसि मां? तोखे त चङे नमूने यादि हूंदो त मां छा चवंदोसि। पंहिंजे रोब ऐं दबदबे जे ज़ुल्म जी बाज़ार खे एतिरो त गरम कयो, सिजावल खान जो नालो ॿुधी चङा भला ॾकण लॻनि। ऐं हाणे उहो वक़्तु अची वियो आहे लाला, हाणे उहो वक़्तु अची वियो आहे त चइनी पासे सिजावल जे नाले जी गूंज गूंजे। बख़्शल, जहिड़ी तो मूंसां भलाई कई आहे न, अहिड़ी भलाई चाचे बहावल सां करणी पवंदी। हुकुम कर मूसा, मूंखे छा करणो आहे? मां चाचा बहावल जे घर वञी हुनजी न्याणीअ खे ॿुधाए थो अचां त चाचा बहावल हींअर ख़ुशि आहे ऐं ख़तरो टरी वियो आहे। तेसी ताईं तूं चाचा बहावल वटि हिते वेह। मूसा, मां हिते ई आहियां, भली तूं वञी पंहिंजा कमकार लाहे आ। ये तुंहिंजा कुर्बान बख़्शल। मूसा, मां बहावल वटि ई आहियां, जेसी ताईं तूं न ईंदे न मां हिते ई हूंदुसि। हा दा, मां ख़ुशि आहियां, तूं मुंहिंजो फिक्र न कर। मां तोखे इहो बि ॿुधायां त बेस नवाब खान अकेलो थी पियो आहे ऐं मां इहो थी चवां त तूं जल्द मां जल्द हिते वापसि मोटी अचु। बसि हाणे बसि तूं भेण जो चवणु मोटाईंदे। मां इहो थी चवां त बसि तूं जल्द मां जल्द हिते वापसि मोटी अचु। मां कुझु बि नथी ॿुधां। सही त आहे, नवाब खान त सफ़ा अकेलो थी पियो आहे। इहा त ख़बर ई न आहे त केरु सजण ऐं केरु वरी दुश्मन आहे। अदा सुल्तान त नवाब खान ते साह ॾींदो हो, साह।
ऐं अदा गॾु हूंदो त मूंखे का परेशानी न हूंदी हुई। रेस नवाब खान अचे त मां हुन सां ॻाल्हि कयां थी त अदा खे वापसि घुराए। बचल आशू जी भले भले थी वई, भले भले मीर खे ख़राब थी खणी वियो। बुआ तू त इन्हनि ॻाल्हियुनि में ख़ुशि आहे न त फॾो हुजे। आशूअ खे बि तो रेस जो नौकर बणाए छॾियो आहे। इहो सोच निभागा त रेस असांजी न्याणीअ जे मथां केॾा ज़ुल्म कया आहिनि। अॼु ताईं इहा बि ख़बर न आहे त छोकिरी असांजी ज़िंदा आया लाइ मरी वई। अदी तू परेशान न थी। अदा हाशू चयो आहे त रेस जी दिलि खटण खां पोइ मां नैना खे आज़ाद कराईंदुसि। उन खे तॾहिं आज़ाद कराईंदो जॾहिं छोरी असांजी उते हुजे न। उहा त मूंसां सां भॼी चुकी आहे। हुन जो मौत हाणे पको आहे, पको। जेकॾहिं रेस नैना खे मारे थो न त अदा हाशू बि रेस खे ज़िंदा कोन छॾींदो। मताया भाउ खे ॾाई ॾिनी अथई। हू पाण सां गॾु असांजो बि सिर खणाईंदो, असांजो। मां त चवां थी हाशू इन रेस खे अहिड़ो होश मां कढे जो छितो थी अची असांजे घर पहुचे ऐं पहिरीं गोली अची तुंहिंजे भिब में हणे आंड्रा गुंड्रा तुंहिंजा ॿाहिरि कढे। बढ़िया आहे नीमे जा आंड्रा कढाइण वारी निभागी रन। इन खां अॻु में मां तोखे पूरो कंदुसि जेकॾहिं हाशू कमु कयो त। मां मोहस न त धीअ तां घोर थियसि, बाक़ी तुंहिंजो सिर मां ज़रूर खणाईंदसि। अदी ऐं अदा लीमा तुंहिंजो इन जो काकड़ो नथो सुके। केॾो था ॻाल्हायो। जेकर हिते ॿियो केरु ॻाल्हाया न त उन जो काकड़ो किरी पए। मां वीर तो मूंखां बराबर वेहण जो हक़ करियो। मूं तोखे इजाज़त ॾिनी। पोइ तूं नवाब खान बणिजी मूंखां मथे रहण जी छो कोशिशि कई? जॾहिं त तो साम्हूं मूसा जो अंजाम ज़ाहिर पियो आहे। पोइ तो छो मूंसां गदारी कई? तोसां गदारी तॾहिं कयां जॾहिं तोखे को नुक़सान पहुचे या नवाब खान। मूं तुंहिंजे ख़िलाफ़ अहिड़ो को बि क़दम न आहे जंहिंजी तो एॾी वॾी सज़ा ॾिनी आहे मूंखे। मूं तोखे का बि सज़ा कान ॾिनी। सिर्फ़ तोखे तुंहिंजी औकात ॾेखारी आहे। तूं मुंहिंजे साम्हूं सवाइ दज़ खे कुझु बि कोन्हे को। जॾहिं इहा थोरी दज़ तूफ़ान बणिजी उॾामंदी आहे न त चङनि फलनि जा पटका धूड़ थी वेंदा आहिनि। ज़बान संभाले ॻाल्हाए मीरा। तूं नवाब खान जो पटको दूर करे तुंहिंजी मुंहिंजे साम्हूं हैसियत छा आहे? बाबा साईं हिन खां बात करण जी का बि ज़रूरत न आहे। तव्हां इहो ॿुधायो त हिन खे छा करणो आहे, हिन खां छा पुछणो आहे। मूंखे भले बंदूक हणी छॾियो नवाब खान, पर उन खां पहिरियां मूंखे इहो ॿुधायो त मूं कहिड़ी ग़लती कई जंहिंजी तव्हां मूंखे सज़ा थी। तूं मूसा खे बचाइण जी कोशिश कई आहे जॾहिं त तूं मूसा खे मारे सघी पियो। मूंखे तो इहो ॿुधाए तो ये छो कयो? तव्हांखे कंहिं ग़लति ख़बर ॾिनी आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। इहा जल्द ख़बर पइजी वेंदी ग़लति केरु आहे, मां या तूं। अदी भली आई आहीं। माण्हू जो कंहिंजे घर वेंदो आहे त चङो बूत करे उनखे खीकारबो आहे। हिकु अॻे ई मुंहुं टथल मथां अहिड़ी शिकिल करे औती भौली आई आहे। ख़्याल कर माई। इन करे त मां तोखे सलाह न कई वेहण जी। तुंहिंजे पिरकारनि जी मूंखे ख़बर आहे। छोरी ॿुधे थी न पंहिंजी वॾी भेण जो ॻाल्हाइण उढंगो जहिड़ो अदी ॻाल्हाए पई न अहिड़ा ई गुल तूं बि छटी पई त मां कंहिंखे चवां। सभु तॾहिं जूं भलियूं आहियो त हाणे त को महिमान लड़ी बि न अचे। मूं सोचियो हो सालनि खां पोइ थी वञा जीअं में जायूं ॾींदियूं, पर न। पर मूंखे कहिड़ी ख़बर त हीअ माई पहिरियां ई पंहिंजो मुंहुं खखर खां पटराई वेठी आहे। भाई जे कमल आई आहे न उहा ॻाल्हि करे, बाक़ी हरू भरू ॻाल्हाए मुंहिंजे मथे में सूर न विझ। आई त हुयमि तुंहिंजा लछण ॾिसण जेके मां ॾिसी छॾिया। वञा थी वञा, पर हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधाए छॾियां त बेगुल खां भलाउन बि पासो कयो आहे। तूं किरड़ीअ जी कहिड़ी मजाल ऐं तूं नोरियड़ीअ जी। मां हलां थी, हा, पर यादि रखजो इहा ॻाल्हि। भाई शहरू त शहरू हुई, पर हीअ त ॿ हथ हुन खां अॻिते आहे। अदी जेकॾहिं तूं सलाह करे कुर्ब सां चांहि जो कोप पीआरी सां न त उहा ई छिती थी न वञे।
हिकु चकर हुनखे मां चांहि पीआरियां न त ॿीहर हितां निकिरे ई कान हा। इन करे तड़े छॾियोमांसि त जीअं ॿीहर हिन घर जो रुख न करे। वीर तूं हाणे वञी सघी थो। तोखे तुंहिंजी औकात ॾेखारण जे लाइ मूंखे ईअं करिणो पियो। जेकॾहिं मां ईअं न कयां हा न त तूं पंहिंजो पाण खे भूमि जो किलो सम्झण लॻी आहीं। हाणे वञ, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, जेकॾहिं तूं मुंहिंजे कम जो न ई रहियो त मुंहिंजे कम में टंग बि न आहे। जेकॾहिं चइनी पासनि खां मूंखे हिकिड़ो कंटो बि लॻो न त सिधी गोली सीने वारी हणंदोसांइ। ॾिसी छा थो हल 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 हाणे हल। बाबा साईं मूं त सम्झो त तव्हां असांखे हुकुम ॾिनो त मीर खे वठी अचो त ख़तम करे छॾींदोसीं, पर बाबा साईं तव्हां त मीर खे ईअं ई वञणु ॾिनो आहे। मां हिन कमीने खे पंहिंजे पेरनि ते झुकाइण थो चाहियां, मारण न। छा था सम्झो त इहो कमीणो मीर झुकंदो? न झुकियो त मारियो वेंदो। मीर एतिरो सोलो मंद न आहे बाबा साईं, ना ही मीर खे एतिरो हल्को सम्झण जी कोशिशि कयो। आशू जॾहिं तूं मूं वटि मौजूदु आहे त पोइ हिन मीर जे वज़न तोड़ण जी ज़रूरत कहिड़ी आहे? जेकॾहिं तूं सम्झी त मीर तोखां गरो थींदो थो वञे त पोइ हिन जूं टंगूं गोॾनि खां कटे हेठि कंदासीं। इन करे मीर ते सोचणु छॾे ॾे। तूं मूसा ते नज़र रख, मूसा ते। मूसा खे मां मजबूर ऐं लाचार ॾिसण थो चाहियां। ईअं ई ॾिसंदो बाबा साईं, मूसा मूसा कोन कंदो। अदा जल्दी वञ डॉक्टर खे ॾेखार, न त इहो ज़ख़म तुंहिंजो नासूर बणिजी वेंदई। अती ही त गोली छुही निकिरी वई आहे, पर जेको ज़ख़म मुंहिंजे दिल में लॻो आहे उन जो इलाज कीअं कयां? हिकु बदमस्त शख़्स मुंहिंजे घर में घिड़ी थो अचे, मुंहिंजी अखियुनि जे साम्हूं मुझे भेड़ जे मथा हथ थो खणे। भाई मां कुछ भी न थो करे सघां। भाई मां सिर्फ़ ॾिसंदो रहियसि। मां एतिरो पंहिंजे पाण खे कमज़ोर महसूस करे रहियो आहियां, लाचार महसूस करे रहियो आहियां, एतिरो कॾहिं बि न कयो। वधी जेकॾहिं मूं पलांद में को कदम खयो त नवाब खान मूंखे जेल में बदिलाए छॾींदो। तो जो हशर हलीमा का वधीक बदतर थींदो, हलीमा का वधीक। मूसा सही चई वियो, बिल्कुल सही चई वियो। मीरा असांजी ताक़त असांजी ॿधी में आहे। इहा ॻाल्हि पंहिंजे हिन ज़हन में विहारे छॾ, ऐं जॾहिं बि पाण टुटासीं त निंधण खां थी मरंदासीं। हाणे मूंखे बि सिर सां कफन बदिलणो ई पवंदो, पर पहिरियां अदी जो सोचणो आहे त हिन खे किथे छॾे अचां, छो त मुंहिंजा मुख़ालिफ़ एॾा त बेग़ैरत आहिनि जो उन्हनि खे नियाणियुनि जी इज़त जी का बि परवाह न आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।